साईं मां ऑपरेशन मैनेजर आहियां हिते M&P कोरियर में। असां हिते कमु कंदा आहियूं। पोइ सुबुह जो जेको आहे त असांजो ईंदी आहे गाॾी, सामान ईंदो आहे असांजो, जेके बि शिपमेंट हूंदा आहिनि ॿाहिरि रखंदा आहियूं। अंदरि खणी रखियोसीं सभु कुझु, पोइ उनखे छोकिरनि खे रूट हणी ईंदोसीं जेके डिलीवरी कंदा आहिनि। उन खां पोइ जॾहिं उहो छोकिरा ॿाहिरि खणी सामान रखियऊं त उन देरि में कुझु जेको आहे त पठाण आया जेके उर्दू बि सही तरह ॻाल्हाए कोन सघनि पिया, सम्झो साईं। पोइ उन्हनि बुकिंग लाइ पुछा कयो, पोइ 4 ॼणा हुया, 2 बीठा अंदरि, 2 हुया ॿाहिरि। त उन मां जेको ॿाहिरि असांजो सामान पियो हुयो उन मां हिकु बैग हुई मोबाइलनि जी, हे उहे खणी आया, सम्झो साईं। पोइ तक़रीबन 11 लखनि जी आहिनि मोबाइलनि जी क़ीमत थींदी, 22-23 मोबाइलियूं थींदियूं। पोइ CC कैमरा ते असां कढाई आहे वीडियो, उहो बि असां NC कढाई आहे हिन जी बि। ऐं मैडम सां बि मिलिया आहियूं DSP साहिब सां, न्यूज़दारी सां। हुनजो असां प्रोसेस कयूं था तव्हांजे कम खे, ऐसे जो थोरो ॿाहिरि अचे हुन सां मीटिंग कयूं था, पोइ वरी तव्हांखे असां अपडेट ॾींदा। M&P कोरियर। जी बाबा। नालो अफ़ाक अहमद। मां सुमरो। हा, हिते स्टाफ सभई मौजूदु हुयो। हा, अंदरि विया रूट लॻनि पिया न, छोकिरा ॿाहिरि रखनि पिया सामान, तव्हां अंदरि खणी करे रूट हणंदा आहियूं। साईं दुकान में अंदरि ई पियो घर वटि। हा, हिते रखंदा आहियूं असां सामान, तव्हां रखी करे पोइ बाइक ते रखंदा आहिनि छोकिरा ॿाहिरि। उहे असां जेके अंदरि आया उहे 2 हुया, हुननि सां असां ॻाल्हायूं, बुकिंग लाइ पुछा कयूं, ऐं घणी बुकिंग थींदी आहे, असां हेॾे मोकिलिणो आहे सामान, हेॾे मोकिलिणो आहे। पोइ मां हुन सां ॻाल्हायां पियो, मुंहिंजे अॻियां हितां